नाजरीन आवाज़ न्यूज़ में भली कार आवा यहाँ बिशारा सुमरो नजर विझंदासीं ख़ासि ख़बरनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पीपल्स पार्टी जो ॿीहर PTM जो हिसो बणजण जो इम्कान रद्द करे छॾियो। इस्लामाबाद जे एहतिसाब अदालत में पेशी दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे आसिफ अली ज़रदारी चयो त हू चाहे थो त हीअ हुकूमत पहिरें ॾींहुं हली वञे हा। दिन आयल आहिनि हिननि खां हुकूमत न हलंदी ऐं हाणे तारीख़ बि उनखे साबित करे छॾियो आहे। जेको अवाम जूं हालतूं आहिनि उन में हुकूमत खां कुझु न थी सघंदो। मौलाना फज़ल रहमान पहिरियां बि मार्च कंदो रहियो आहे। इस्लामाबाद जे इलाइक़नि में फ़ौज जे इस्तेमालु ईंदड़ ज़मीननि बाबति अहम फ़ैसिलो। इस्लामाबाद इंतिज़ामिया खे मोनाल होटल सील करण ऐं नेवी गाल्फ कोर्स जो अॼु ई कब्ज़ो वठण जो हुकुम। इस्लामाबाद हाई कोर्ट में मारगला हिल्स नेशनल पार्क में हदकलियुनि ख़िलाफ़ केस जी ॿुधणी। इस्लामाबाद हाई कोर्ट ज़मीन रियासत हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत जो मारगला नेशनल पार्क ते हदकलियूं ख़तमु कराइण जो बि हुकुम। 1970 जे कानून ते अमल थींदो। इहा ज़मीन रियासत जी मिल्कियत हूंदी। 1970 जो हाणे कानून मौजूदु न आहे। कानून खां मथां केर बि न आहे। चीफ जस्टिस अतर मिनल्ला जा ॿुधणी दौरान बात। मुखालिफ़ दुरगवान शहबाज शरीफ़ फॉरेन फंडिंग केस जा 8 वॉल्यूम्स साम्हूं आणण जो मुतालबो करे छॾियो। चवे थो 8 वॉल्यूम्स में PTI जे समूरनि गुजनि बैंक अकाउंट्स ऐं पढ़ी फंडिंग जा तफ़सील मौजूदु आहिनि। फॉरेन फंडिंग जी जांच जो मतिलबु रिकॉर्ड साम्हूं आणण हो। उनखे लिकाइण न। इलेक्शन कमीशन रिकॉर्ड लिकाइण लाइ कंहिं बि दवा या धमकी में न अचे। हक़ीक़तूं आवाम साम्हूं आणे। फॉरेन फंडिंग केस खे लिकाइण इमरान ख़ान खे ॾोह जो वाज़िह सबूत ॾियणो आहे। स्टेट बैंक PTI जे अकाउंट्स ऐं खातनि जो रिकॉर्ड ॻोल्हे वाइफो कयो आहे। मरीसाने ते हुकूमत बेअसी जो मुज़ाहिरो कयो आहे। असां अहिड़ी बेअस हुकूमत कॾहिं बि न आहे ॾिठी। हर शइ जो इल्ज़ाम ॿियनि ते मढ़े छॾींदा आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियो। चवे थो अटे खंडु ऐं यूरिया बहिरान जो इल्ज़ाम बि सिंध हुकूमत ते लॻाए थो। मुल्क जो सदर ऐं वज़ीर आज़म अॼु बि परॾेह में कंपनियूं हलाइनि पिया। PTI का बि स्टेटमेंट जमा न कराई आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जो कराची में मीडिया सां गॾु चवे थो हुकूमत इहो ॿुधाइण खां लवाए पई त IMF सां कहिड़नि शर्तनि तहत मुआइदो थियो। मुल्क में कोरोना वायरस खे 2 मरीज़ फ़ौत थिया। विञाईंदड़नि जो अंग 28,974 थी वियो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 1,467 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह 3.33 सैकड़ो रही। थर में ॿारनि तां मौत टारो न कयो। मिठी जे सिविल अस्पताल में ख़ुराक जी खोट ऐं बीमारियुनि विघे वधीक 3 ॿार फोती विया। हलंदड़ महीने फोती ॿारनि जो अंग 23 थी वियो। शिकारपुर जी अदालत मंशियात रखण जो ॾोह साबित थियण ते 2 जवाबदारनि खे उमिरि कैद ऐं डंडे जी सज़ा ॿुधाए छॾी। सेशन कोर्ट जे जज अदालत शादी खान बिरोही ऐं मोहम्मद खान पठान खे उमिरि कैद ऐं 1.5 लख रुपया डंडे जी सज़ा ॿुधाई। खैरपुर नाथन शाह वेझो बिजली जे तारुनि मां करंट लॻण सबबि ज़ाल मुड़ुस फ़ौत, 12 ज़ख़्मी। ॻोठ क़ौमी चारो में करंट लॻण सबबि 45 सालनि जो मंज़ूर खोसो ऐं संदसि ज़ाल थॾे ते ई फोती विया। मीरो ख़ान वेझो ॻोठ जमाल खान लगारी में शादीशुदा औरत सफ़िया लगारी मुबैना तौर क़तल। मक़तूला जे वालिद तालिब लगारी जो चवणु आहे त सफ़िया लगारी खे संदसि मुड़ुस अली गुल ऐं ॾेरनि घुटारे क़तल कयो आहे। वॾेरो लाल में मुखरोड़ी केनाल में 71 मोरी वटां अणॼातल शख़्स जो लाश ठाहियो। सरहद पुलिस 4 महीना अॻु शागिर्दियाणी आसिया लखण खे कारा इल्ज़ाम हेठि क़तल कंदड़ संदसि चाचे मेहराब लखण खे सखर मां गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार वटां क़तल थियल
इस्तेमाल में हथियारबंद कयो वियो आहे। कोटड़ी पुलिस कतल फिल्मिंगर इमरान बुघियो जे कतल में मुलज़िम जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार नींगर खे क़तल करण जो एतराफ़ पियो आहे। तो दिलड़ी यार दुतारी पोयर कान कये होवारे तो दिलड़ी यार दुतारी पोयर ओ बैरागी मोड़ी हर जा हुस्न हबीब जो ऐं नाले वारे सियासतदान अदीब दानिश्वर सरवरी जमायत के रूहानी पेशवा मखदूम मोहम्मद समा तालिबुल मौला जी 29वीं वरसी हाला में अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई थी वई। वरसी जे मौक़े ते शहरियुनि तोड़े सियासी समाजी ऐं मज़हबी तंज़ीमुनि जे अॻवाननि पारां मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जूं चादरूं चढ़ी वयूं।